नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंबर में ख़बर ॾींदा हलूं त पुलिस हिरासत हेठि नौजवान जो मौत वारसनि पारां तशद्दुद करे मारण जो इल्ज़ाम पुलिस ज़मीर चांडियो खे छॾण लाइ 1.5 लाख रुपया रिश्वत घुरे रही हुई। बेगुनाह खणी आ त अॼु 25 26 ॾींहं दिला था ॼनि पिया त अॼु छॾींदासीं, सुभाणे छॾींदासीं। शेर अटे जो वठंदो आहे त हिकिड़ो वेलो खाईंदो आहे त हिकिड़ो वेलो न खाईंदो आहे। हे साईं काॾों हाणे 1.5 लाख रुपया, काॾों हाणे ॿियो कुझु साईं। जॾहिं वञूं पिया चवनि पिया छॾींदासीं पैसनि खां रायो हूंदो। पुलिस वारो मारिजी वियो हो, उन केस में वठंदा पिया वञनि, पैसा वठंदा छॾींदा पिया वञनि। हिन जी बि डिमांड इहा 1.5 लख रुपए जी जेको 10 ॾींहनि ॻोल्हे पई ॾिए पैसा, ॼणो ग़रीबनि वटि पैसा हुजनि त ॾियनि न। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।